हफ्तेवार प्रोग्राम शागिर्दन जो शाह में तहां सभिनी खे भली का। दोस्तों, इल्म किताबन में दफन है। इल्म दफन है दिमागन में। असांजी तालीम बंद है स्कूल जी चौदीवारीअ में। इल्म खे आज़ाद करियो, इल्म खे कढो किताबन मां, दिमागन मां। आज़ाद करियो तालीम खे स्कूल जी चौदीवारीअ खां। इल्म खे फैलायो, दिमाग मां कढी पंहिंजे किरदार खे ओढ़ियो इल्म। इल्म बातिन है, उन जो ज़ाहिर अमल है। अव्हां केतिरो ॼाणो था, तव्हांजूं अखियूं न ॿुधाईंदियूं, तव्हांजी ज़ुबान नथी ॿुधाए सघे। ऐं जे ज़ुबान सां ॿुधाईंदव बि तॾहिं बि उन जी का अहमियत न आहे। अहमियत आहे तव्हांजे किरदार जी। तव्हां ॻाल्हाईंदव, तव्हां को अमल कंदव, तव्हां को कमु कंदव, तॾहिं ई माण्हू तव्हांजे इल्म जो अंदाज़ो लॻाईंदा। हिकिड़ी फिल्म आई तेरे नाम। फिल्म ईंदे ई हर नौजवान विचां सींध कढी ऐं थी वियो तेरे नाम। ऐं ॿिए पासे हिकिड़ो हो अब्दुल सत्तार ईधी, जंहिं समाज में हिकिड़ो वॾो कैरेक्टर ॾिनो, जीअरो जाॻंदो किरदारु। पर केतिरा माण्हू आहिनि जेके अब्दुल सत्तार ईदी थी सघिया। किताब भरिया पिया आहिनि, निसाब में उर्दू, सिंधी, अंग्रेज़ी में शामिल आहे अब्दुल सत्तार ईदी। तेरे नाम फिल्म शामिल न आहे। पर केतिरा ई शागिर्द अहिड़ा ज़रूर आहिनि जेके पंहिंजी पर में सलमान खान थियो था वठनि, पर को अहिड़ो किरदारु पैदा थी न सघियो आहे जेको अब्दुल सत्तार ईदीअ जो ख़्यालु भरे सघे। इन जो ख़ासि सबबु इहो ई आहे जो असां इल्म खे किताबनि ताईं, दिमाग़नि ताईं ऐं स्कूल जी चौदीवारी ताईं महदूद रखियो आहे। शागिर्द साथियो, इल्म बातिन आहे, अमल उन जो ज़ाहिर आहे। सो इहा ई ॻाल्हि वरजाईंदासीं त इल्म खे अहमियत ॾियो अमल जे बुनियाद ते। जेतिरो ॼाणो था उन ते अमल करियो। हाणे अचो त लतीफ़ जे बैत ॾे हलूं था। जुज़ विञायो जोॻीअ, कुलसी आहिनि कम, आसण जिन आदम, आऊं न जीअंदी उन रे। लतीफ़ सरकार फरमाए थो, जुज़ विञायो जोॻीअ, कुलसी आहिनि कम। जोगियन जुज़ खे विञायो, हुननि जो कमु कुल सां आहे। आसण जिनी अदम, आऊं न जीअंदी उन रे। जेके अदम में गुज़ारनि था, यानी ला ताल्लुक़ी में गुज़ारनि था, आऊं उन्हनि सां रहंदुसि।
हिकिड़ी त इन जी आम क्लासिकल जेका माना आहे सा इहा ई आहे त माण्हू पंहिंजे पाण खे विसारे ख़ुदा जे इसरारनि में गुम थिए, ख़ुदा जी ज़ात में फना फिलाह थी वञे। पर हिकिड़ी हिन जी अहम माना इहा बि आहे त जुज़ विञायो जोगीअ, यानी जेके ॾाहा जेके दानाव माण्हू आहिनि उन्हनि जुज़ विञायो, पंहिंजी ज़ात तां उन्हनि हथ खयां, के बि हुननि इनफरादी मफ़ाद या फ़ाइदा अज़ीज़ न कया। कुल सी आहिनि कम, उन्हनि सदाईं इज्तिमाइयत खे अहमियत ॾिनी, इज्तिमाई माण्हुनि जी भलाई जी ॻाल्हि कई ऐं इज्तिमाई भलाई जे लाइ जाखोड़ कई। आसण जिनी अदम आऊं न जीअंदी उनरी, उहे जिन पंहिंजी ज़ात खां ॿाहिरि थी सोचो, उन खां आज़ादु थी सोचो, जेके अवाम में फहिलिजी विया, जिन पंहिंजो पाण खे पाण मां कढी समाज में मिलाए छॾियो ऐं समूरे समाज जी बहितरीअ जे लाइ उन्हनि सोचो ऐं जाखोड़ियो। मुंहिंजो वास्तो उन्हनि सां आहे, ऐं उन्हनि खां सवाइ न रहंदुसि। शागिर्द साथियो, तव्हां बि ज़ाती मफ़ादनि ते इज्तिमाई मफ़ादनि खे तरजीह ॾियो। चङाई सिर्फ़ पाण ताईं न, पूरे समाज ताईं फैलायो। लतीफ़ जो बैत अव्हां सम्झा हूंदा, इन ॻाल्हि खे हीअं सां हंडाईंदा, सदाईं जे लाइ जी